सेवण बरसा यूनियन काउंसिल झांगारा में ईएनआई कंपनी जे तावनाई फंडिंग साल अंदर मां-बार सेहत मरकज बंद करण खिलाफ सेहत मरकज जे मुलाजमन ऐं शहरिन शटर बंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहरो कयो। मां जो सेहत मरकज़ है जेको 22 साल 23 खां हलंदड़ आहे, जेको ईएनआई जे फंडन ते हलंदो हो, उन खे 4 महीना थी विया आहिनि, हुननि बंदि करे छॾियो आहे। त असां हथ ॿधी पंहिंजे वज़ीर आला सिंध खे साईं मुराद अली शाह खे अपील था कयूं त साईं तव्हां असांजे गुज़ारिश खे छो नथा ॿुधो, असांजे अर्ज़ खे छो नथा ॿुधो। असां नियाणियूं तव्हांजे अॻियां अॼु पर्देदार इज़तदार औरतूं रोड ते निकिरी वेठियूं आहिनि, 9 ॾींहं थी विया आहिनि त कंहिं असांजी पर घोर न लधी आहे। मुतालबो ये है तो जल्द में जल्द असा के ही 12 माह सेहत खुलराए ॾियनि। अॼु 9 ॾींहं असांखे एहतियात कंदे त को बि असांखां पुछण न आयो आहे त हिते तव्हां छो वेठियूं आहियो। असांजो वधीक असां वज़ीर आला खे सिंध खे ॿाहूं था ॿधूं त महिरबानी करे असांखे ही सेंटर खोलाए ॾियनि। 4 महीना बंद आहे पगार, असांजो छोकिरो पाए उनखे बचड़ा आहिनि, न बचड़नि जो केरु ख़र्च ॾींदो उन्हनि खे। एहतजाज कंदड़ मुलाजमन ऐं झांगारा जे रवासिन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं एमएनए सरदार सिकंदर रापोर्ट खां मुतालबो कयो त बिना देर जे नोटिस वठी बंदि पियल मां-बार सेहत खे खोलियो वञे ऐं ॻोठाणनि खे सेहत जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन काशो कुंबर सां गॾु कादर कुंबर, सन टीवी न्यूज़।